सजणन के मुबारक है सरकार नबी जी आमद ते सजणन के मुबारक मुबारक मां सभिनीनि खे मुबारक ॾींदुमि सभिनीनि खे कुरान जो मालिक आयो जो मोमिन जशन मल्हायो कुरान जो मालिक आयो मोमिन जशन मल्हायो मुहिबन खे मुबारक सरदार नबी जी आमद ते खे मुबारक सरकार नबी जी आमद ते सजणन खे मुबारक आदम ईसा खुश आहन याकूब कसीदा गाए थो हाय हाय पाक नबी आमद याकूब कसीदा गाए थो चयो नूह नबी अज यूसुफ खे तुझो हुस्न भी अज शर्माए थो हाय 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 भी अज शर्माए थो 1.25 लाख नबियुन जी दाहे सरवर में सभिन जी दीदा है नबियुन जो भरम यकीन है इमरान जे हथन में दीना है वाह 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 हाय 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 वाह वाह ओ जियो हैदरी बिस्मिल्लाह 1.25 लाख नबियुन जी दा है सरवर में सभिन जी दीदा है नबियुन खे मुबारक सरदार नबी जी आमद सजणन खे मुबारक सरदार नबी जी आमद ते सजणन खे मुबारक सरदार नबी सजणन खे मुबारक कल में जो वारिस पहुंची वियो बातिल जी साजिश छिरके थी कल में जो वारिस पहुंची वियो बातिल जी साजिश छिरके थी आज़ान जा भाग भला थी विया तफसीर कुरान जी मुरके थी आज़ान जा भाग भला थी विया तफसीर कुरान जी मुरके थी इस्लाम जो खुद मुख्तार है कुल नबियन जो सरदार है अज जेके जशन मल्हाइन था मुरकन था इन था सभिन खे मुबारक सरदार हैदर हैदर हाय हाय हैदरी अल्लाह अकबर वो इतजार पर साने में कसीदे तालीम नाता में पढ़दा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह जी हो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह वल्लैल जुल्फो सोहणे जो यासीन जे वांगुर चेहरो वल्लैल जुल्फो सोहणे जो यासीन जे वांगुर चेहरो कायनात सजियते मदनी जे बस एक नालैन जो पहरो हाय 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 वाह वाह ओ जियो नालैन जो पहरो जेको कुफर के जग में ज़ेर करे सरवर जी बराबरी केर करे ही नात कसीदा नबी जागन उन जे नूर जा जलवा हिन जलवन खे मुबारक अली हाय हाय वाह 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 जियो दादार नाराए हैदरी अचो तो कड़ी सरकार की आमद दिलदार की आमद सोहने की आमद मदनी की आमद मक्की की आमद सरकार की आमद नाराए हैदरी हाय हाय अल्लाहु अकबर बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अचो तो हिकड़ो कसीदो मां लवार साईं उन साइण जो बुधाया जिनके हसनैन अम्मा सदी